الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ولا تموتن إلا وأنتم مسلمون صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين मुझा प्यारा भाईरो अल्लाह जे पाक कलाम जा चंद लफ्ज इन आजिज तव्हांजे साम्हूं तिलावत कया मालिकुल मुल्क ज़ुल जलाल वल इकराम पंहिंजे बाननि खे फरमाए थो वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून न मरो तव्हां मगर मुसलमान थी पो मरो मरणो हर कंहिंखे आहे जहान सब कंहिंखे छॾणो आहे हिन दुनिया में कंहिंखे बि हमेशा रहण न ॾिनो वियो आहे न रहण ॾिनो वेंदो छो त जहान फना जो मकान आहे जो ठिकर ठहियो आहे सो रहंदो जो ॼायो आहे सो मरंदो जो उभरियो आहे सो लहंदो जिंदगी सजाई उहा है जेका दीन इस्लाम ईमान ऐं रब जी फर्मा बरदारी मदीने वारे मीर जी गुलामी में गुज़री जिंदगी में कमियों कोताहियों गलतियों कुसूर थी वञनि था इंसान आहे पर वला तमूतुन्न मरण खां अॻु में मोटी पइजो न मरो तव्हां मगर मुसलमान थी पो मरो इस्लाम ऐं ईमान ते जिंदगी गुज़ारियो तव्हांजो मौत अचे त वण ओॾे किरंदो आहे जाॾे उनजी जी तव्हां जेकॾहिं इस्लाम ऐं ईमान वारे रस्ते ते हलंदा रहो त इंशाअल्लाह मौत बि इन रस्ते ते अची वेंदी जिंदगी गुज़ारण जो हिकिड़ो उसूल अॼु तव्हांखे अर्ज़ करणु चाहींदुसि जीअणो आहे त जीअण जो हिकिड़ो उसूल जेको मदीने वारे साईं उम्मत खे सेखारियो आहे छा तव्हां तयार आहियो
मां वो पैगंबरी उसूल बयान कया तवा समझण चाहिंदो अमल करण चाहिंदो जी जेकॾहिं इहा हिकिड़ी शइ तव्हांजे अंदर में अची वई त यकीनन तव्हां मोमिन आहियो तव्हांजो ख़ात्मो बि ईमान सां ऐं तव्हांजी ज़िंदगी खे रब ख़ुशगवार बणाईंदो सोणी ज़िंदगी मज़े वारी ज़िंदगी सुकून वारी ज़िंदगी फरहत ऐं करार वारी ज़िंदगी जीअण जे लाइ तो कुत्तो बि जीए थो जीअण जे लाइ गॾ बि जीए थो सॼो ॾींहुं बोरा थो खणे इहो बि त जीए थो ढॻो बि जीए थो माण्हू बि जीअनि था चोर मवाली शराबी बदकार बदअमाल उहो बि जीए थो पर जीअण उहो जेको जीअण हुजे न जी मोमिननि वारो जीअण मुसलमाननि वारो जीअण ऐं उन जियापे ते जे तव्हांजो मौत अची वियो त यकीनन तव्हांजे लाइ जन्नत लिखजी वई पंहिंजो दिलियूं हाज़िर कयो त मां उहो पैगंबरी उसूल तव्हांखे अर्ज़ करण चाहियां जेके वो नबवी उसूल अॼु मूंखां वठण चाहियो था अल्लाह तव्हां ख़बर आहे न मां चंद ॾींहं मदीने मां हाणे आयो जे नबी जो कलमो पढ़ो था जे नबी ते तव्हां ईमान आंदो आहे उन महबूब वटूं मां तव्हांजे लाइ हिकिड़ी सूखड़ी खणी आयो सुभान अल्लाह माण्हू मदीने मजा मोटंदा आहिनि टोपियूं तस्बियूं ज़मज़म खोड़ सारियूं मदीने जूं सूखड़ियूं आणींदा आहिनि मूं तव्हां बचन जे लाइ हिकु सूखड़ी मदीने मां अल्लाह वठण चाहींदो उहा जिंदगी गुज़ारण जो सुनहरी उसूल ईमान जो जोहर इस्लाम जो बुनियाद हया छा हया तव्हांजे अंदर में हया हुजे तव्हांजे हथनि में हया हुजे तव्हांजे अखियुनि में हया हुजे तव्हांजे कननि में हया हुजे तव्हांजे पेट में भी हया हुजे जिंदगी जिया पो हया सां गाल पोती था मजा सही जी सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस है आका करीम फरमाता अल हया ला यअती इल्ला बिखैर हया जो कुछ न आणींदो आहे सवाइ खैर जी सुभान अल्लाह हया में खैर जे वट हया वा उन वट खैर जा ढेर आहिनि सही बुखारी में सही मुस्लिम में हदीस है अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मर्र अला रजुल मिन अल अंसार वहुव यइज़ अखा हुजूर जन मदीने जी गली मां गुजरन पिया हिकड़ो अंसारी असाबी हुयो वो पंहिंजे बे भाउ सां गॾु बीठो हुयो हुजूर गुजरिया उन्हनि ॿिन्ही जी पाण में ॻाल्हि ॿोल पई थी वो अंसारी साहबी पंहिंजे साथी खे वहुव यइज़ अखा पंहिंजे भाउ खे वाइज़ पियो करे नसीहत पियो करे हुजूर जन जो गुजरिया ॿिन्ही जी गुफ्तगू हले पई वहुव यइज़ अखा फिल हया पंहिंजे भाउ खे हया जे बारे में नसीहत पियो करे छा पियो करे वो असाबी अंसारी ॿिए खे पियो चए कुझु हया सिख कुझु हया कर हया वारो थी नसीहत पियो करे
फ़क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दअ मदीने वारे साईं इन्हनि जी जॾहिं गुफ्तगू ॿुधी पाण फरमायो छॾीस फ़इन्नल हया मिनल ईमान मां मोहम्मद तो ऐलान कयां त हया ईमान खाए जंहिंजे अंदर में हया हुआ उनजे अंदर में ईमान जंहिंजे अंदर में ईमान आहे उनजे अंदर में हया सुभान अल्लाह कुर्बान या रसूल अल्लाह मां सदके वञा तुंहिंजे लफ़्ज़नि का पुट का ॻाल्हि समझ में आई तव्हांखे जी सही मुस्लिम जे हदीस में लफ़्ज़ आहिनि त अल हया खैरुन कुल्लुहु हया जेको आहे न उहो सॼो जो सॼो ख़ैर आहे हया में ख़ैर आहे खैर भलाई चंगाई कामयाबी कामरानी सब सब सही बुखारी सही मुस्लिम अबू दाऊद तिरमिज़ी नसाई इब्न माजा में रिवायत है मुझे आका फरमाया था अल ईमान बिदउन व सबऊन शुअबा ईमान जा 75 शोबा है शाखूं छाड़ू हे निम जो वण बीठो आहे न इन निम जे वण के 3 शाखूं थोड़ो हिकड़ो आ पर उन जो शाखूं 3 आहिनि 4 आहिनि 5 आहिनि 8 आहिनि ईमान जो जेको थोड़ो आ न ईमान जो वण जेको आ उन जूं साईं फरमाइनि था 75 शाखूं ईमान जो वण नंढड़ो कोन्हे फैलियल वण घणी शाखूं दस ऐं साईं फरमाइनि था उन्हनि शाखुनि मजा अफ़ज़लहा क़ौल ला इलाहा इल्लल्लाह भले में भली शाख विची शाख मजबूत शाख उन वण जे थुड़ मजा विच में उभरियल शाख इज्जत वारी शाख अकरम ऐं अशरफ शाख आहे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा तव्हांजे साम्हूं हिकिड़ो माण्हू कुर्सी ते वेठो आहे लाउड में पियो थो चवे ला इलाहा इल्लल्लाह तव्हां सभई उन जे मोमिन हुजण जी शाहिदी ॾेई सघो था सुभान अल्लाह हिकिड़ो माण्हू तव्हांजे साम्हूं आहे तव्हांजे चपन खे ॾिसे थो तव्हांजा आवाज़ ॿुधे थो तव्हां पढ़ो था पिया ला इलाहा इहो फ़क़ीर क़यामत जे ॾियारे तव्हांजे मोमिन हुजण जी शाहिदी ॾींदो सुभान अल्लाह अचो अचो गॾिजी कलमो पढ़ी हिक ॿिए खे पाण ते शाहिद बणायूं ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवज्जो मुड़े कयो मां हिकिड़ो आजिज़ गदलो गुनहगार बानो आहियां मूं वटि को नेक अमल कोन्हे पर अॼु जेको मूं तव्हांखे शाहिद बणायो आहे छा तव्हां क़यामत जे ॾियारे में मुंहिंजे इन कलमे जी शाहिदी ॾींदव अल्लाह
जेकॾहिं अल्लाह तव्हां खां पुछे मुंहिंजे बारे में को शायदि ॾींदो त बस पोइ मूंखे यकीन आहे मुंहिंजे छोटकारे जो तव्हां जहिड़ा नेक सालिया मुंहिंजे कलमे जी शायदि ऐं मुंहिंजो बि तव्हां सां अल्लाह वास्ते वाइदो कसमा कसमी वाइदो जे क़यामत जे ॾियारे तव्हां जे बारे में मूंखां मुंहिंजे रब पुछो मां कसम सां शाहिदी ॾींदुसि मौला ही दिल बराबाद में आया हुया मां हिननि जो शाहिद आहियां हिननि मुंहिंजे साम्हूं पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिठा पंहिंजे घर में इहो कलमो पढ़ो तव्हांजे घर जूं भितियूं शाहिद थींदियूं तव्हांजे घर जा वण शाहिद थींदा यौमइज़िन तुहद्दिसु अख़बारहा ज़मीन तव्हांजे ज़िक्र जी शाहिदी ॾींदी मलाइक कुल्हनि वारा शाहिदी ॾींदा आसमान शाहिदी ॾींदो ला इलाहा इल्लल्लाह 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 ईमान जी पेरी वड्डी मजबूत छाड़ ईमान जे वण जी इहो कलमो ला इलाहा इल्लल्लाह साईं फरमायो व अदनाहा इमाततुल अज़ा अनित तरीक़ ईमान जो आखिरी शोबो नंढे में नंढो शोबो नंढे में नंढी ईमान जी टारी रस्ते तां का ईज़ाईंदड़ शइ हटाए छॾियो कंडो ॾिसो कखु ॾिसो भितर ॾिसो ठिकर ॾिसो हॾो ॾिसो किल ॾिसो कोको ॾिसो रस्ते खां हटायो इहो बि ईमान जो हिकिड़ो शोबो आहे सुभान अल्लाह ऐं साईं फरमाइनि था आला दर्जो अदना दर्जो ईमान जो विच में साईं फरमायो वल हया शोबतुम मिनल ईमान हया बि ईमान जो तारो हया बि ईमान जो हिस्सो आहे जंहिंजे अंदर में हया आहे उन जे अंदर में ईमान सुभान अल्लाह मुझे आका फरमायो अल हया मिनल ईमान वल ईमान फिल जन्नह हया ईमान काहे ऐं ईमान जन्नत में आ मक़सद छा जो जंहिंजे अंदर में ईमान यो जन्नती आ जंहिंजे अंदर में हया आहे इन जे अंदर में ईमान हया वारो जन्नत जो हक़दार सुभान अल्लाह साईं फरमायो अल हया वल अय्यु मिनल ईमान हिकिड़ो हया ॿियो घटि ॻाल्हाइण छा घटि ॻाल्हाइण थोरो ॻाल्हाइण ज़रूरत वारी ॻाल्हि करण अल अय्यु क़िल्लतुल कलाम
घट ॻाल्हाइण ऐं घणो ॻाल्हाइण जेको आहे उहा कसरतुल कलाम मिसल हाउलाइल खुतबा الذين يخطبون हे जेके वाइज़ीन ड्रैग कंदा ॿ टे कलाक तकरीर में माण्हुनि खे परेशान करे विझंदा इहो जेको डिघी तकरीर आहे इमाम मुंज़री ने हदीस जी तशरीह में डिघी तकरीर डिघा खुतबा ॾियण माण्हुनि खे मलूल करण इहो बि अलबज़ा यानी फाहिश कलामी बद कलामी में इहो इन ज़ुमरे में अचे थो जेको माण्हुनि खे परेशान करे विझे माण्हुनि खे मलूल करे विझे घट ॻाल्हाए खुतबो बि थोरो तकरीर बि थोरी बयान बि थोरो सम्झाणी मुख़्तसिर माण्हू सम्झनि अमल बि त वञी कनि साईं फरमायो घट ॻाल्हाइण ऐं हया इहो ईमान घणो ॻाल्हाइण फाहिश कलामी बद कलामी कंहिंजी दिल आज़ारी थिए कंहिंजी दिल ॾुखाइण पियो ॻाल्हाए पोइ कंहिंखे वणे न वणे कंहिंजी दिल ॾुखाए कंहिंखे अज़ियत पहुचे कंहिंखे तकलीफ़ रसे पियो ॻाल्हाए ड्रैग न हुजे दीन जी ॻाल्हि नसीहत जेकॾहिं अलाह कंहिंखे नसीहत ॾिए थो हिकिड़ो जुमिलो बि काफ़ी आहे हिकिड़ो जुमिलो बि कंहिंजी दिल ते असर करे जंहिंखे हिदायत न आहे लिखियल 5 कलाक मां वेही तकरीर कयां पर हुनजो गन कुआरियो जीअं पुछो थींदो आहे हुनजो हजरत कुर्रत बिन इयास रज़ी अल्लाह ताला अन्हु तो चवे कुन्ना मअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां भी तो हुजूर सां गॾु वञूं हाय हाय वक्त इन्हनि जा भला सो नबी हले पियो ही गॾु पियो हले साईं जन वेठा आहिनि ही गॾु वेठो आहे हुजूर नमाज़ सां पढ़ाइनि मुसले ते पुठियों पियो थो चए पुठीअ हया हुजूर जे साम्हूं हया अजी ॻाल्हि छिड़ी पई या रसूल अल्लाह असांखे तव्हां ॿुधायो त हया भला दीन खां आहे छा दीन में शामिल आहे छा हया فقال رسول الله صلى الله عليه وسلم بل هو الدين كله बल्कि हया सब जो सब कुल जो कुल दीन हया हर ही दीन जेको आहे न कुल दीन चाहे कुल दीन जेको दीन मदीने वारे साईं सेखारियो वो कुल दीन चाहे वड्डे जो हया अछड़ी दाढ़ी वारे जो हया नंढे जो हया बारड़े जो हया के बार के पेरे उघाड़ो ततल जमीन ते ॾिसे त ट्रोड़ी वञी फाकुर पाए सियारे जी मौसम रात जो उथे त पहिरीं खटोलन ते बच्चन खे ॾिसे कंहिंजी सवड़ कंबल लही त न वियो आहे उनखे ढके इहो बि हया कंहिंखे सर्दी में ॾकंदो ॾिसे पाण सूटर कंबल कोट जर्सियूं खणी हिकिड़ी लाहे ग़रीब खे पाराए इहो बि हया
जूतन जा टे टे चार चार जोड़ा रखिया दस को माण्हू पेरे उघाड़ो छो हले पंहिंजी जुती खणी उने के पाराए इहो बहाया सुभान अल्लाह के जा फाटलड़ा मेरड़ा कपड़ा ॾिठई उने के पंहिंजो वको पाराए इहो बहाया के पोड़े जे मथे ते भरी गरी बार जी ॾिठई उहा खणाए जे तुम के खणी खणाए इहो भया हुआ बस ते पाण सीट ते वेठो आ नौजवान को पोड़ो वीचारो बीठो आ लोडन ते छेड़ तो खाए पियो चाचा हेॾे आ मां बिया तो मां बर्दाश्त करे विंदुस उहा पंहिंजी सीट उनके खाली करे ॾिए इहो भया सुभान अल्लाह मोटरसाइकिल ते वञे तो को माण्हू प्यादल आ पंहिंजी गाॾड़ी ते उनके खयई इहो भया अंधे के ॾिठई उनके बाह मां हथ विझी पंहिंजे घर ताईं पहुचायई इहो भया जी साईं फरमायो बल बल हुव दीन कुल्लुहु हया जेको मुझो दीन जेको कुल जो कुल हया सुभान अल्लाह ऐं हुजूर जन पंहिंजी घर वारी उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा के फरमाइन पिया त या आयशा लौ कान हयाउ रजुलन लकान रजुलन सालिहा या आयशा जेकॾहिं हया खे का सूरत मिले हा हया के का सूरत मिले हा तो ॾिसी हा त सभिनी खां साले ऐं सोणो माण्हू इहो हुजे हा जेको हया जी सूरत में सुभान अल्लाह जी जलसे में हज़ारे माण्हू वेठा आहिनि को सोणो हूंदो हसीन हूंदो चेहरो हसीन कद सोणो रंग रूप खतो खाब हसीनो जमील हुजे साईं फरमायो त जेकॾहिं हया खे का सूरत मिले हा त सभिनी खां सोणे में सोणी सूरत हया जी ऐं जेकॾहिं बेहयाई खे सूरत मिले हा त पुछड़े में पुछड़ी शिकिल गंदे में गंदी सूरत अगर ॾिसो हा न त उन जी हुजे हा जेको बेहया साईं फरमायो इन लिकुल्लि दीनिन खुलुका व खुलुकल इस्लामिल हया हर दीन जी काल का पसंदीदा खूबी हूंदी आहे मोहम्मद जे दीन जी भले में भली खूबी हया सुभान अल्लाह सोने नबी जे दीन जी भली खूबी केड़ी आ जी एकड़ो फारसी जो पहाको आ बेहया बाश हर चपाई कोन बेहया थी को जीवणे के को भली गोडलायूं वेठो जे बेहया मानू की केड़ी मया वाही तबाही पियो बके घटिया लफ्ज गारियूं पियो दे गिग पई वहेस बेहया थी को तो के केर मयार ही कोन हां गाल सजी हया जी दीन सजो हया फकीरी सजी हया तसव्वुफ सजो हया मुरीद सजो हया करमी सजो हया साईं फरमाया वमा कानल हया फी शैइन इल्ला ज़ानहू जे बे शय में हया अची
अची वञे उनखे सुहिणो सिंगारे छॾे। हिकिड़ो माण्हू पिचूं पियो वानसि, मुंहुं बि न धोतल हुजे, कपिड़ा मेरा गंदा ठहंदो, पर उन साॻे माण्हू खे वेंजारियो, कपिड़ा पारायो, अतरो ख़ुशबू लॻायो, सुठो सुहिणो सिंगार करे, केॾो सुहिणो लॻंदो। साईं फरमाए जंहिंमें हया न आहे न उहो उन गदले घेचले माण्हू वांगुरु आहे, पर जंहिंमें जेतिरो हया ईंदो ओतिरो उन में हुस्न सिंगार ज़ेबाइश ज़ीनत उन जे अंदर जमाल ऐं कमाल अची वेंदो। जी मुड़े तवजो कयो। मां वीचारड़ी पंहिंजे बच्चे खे धोंदी आहे, मां पंहिंजे बच्चे खे सिंगार कराईंदी, अखियुनि में सुरमो पाराईंदी, कजल पाराईंदी, खुशबू लॻाईंदी, पाउडर लॻाईंदी, त मुंहिंजो बच्चो सुहिणो हुजे, दुनिया में दुनिया वारा ॾिसनि त ही मुंहिंजो बच्चो आहे। मदीने वारो साईं असांखे सुहिणी सिंगार ऐं सुहिणी सूरत सुहिणी सीरत पीउ मां जे शफ़क़तुनि खां वधीक मुंहिंजो करीम नबी पंहिंजे उम्मत मां पंहिंजे बच्चे खे ईअं न संगारे, अबो पंहिंजे औलाद खे ईअं न संवारे जीअं मिठो मुहम्मद करीम पंहिंजी उम्मत खे सिंगारे संवारे। छा मदीने वारे साईं जो सिंगार तव्हांखे कोन वणंदो? सुहिणो नबी जेको सिंगार असांखे ॾेई वियो आहे तव्हांखे वणे थो कोन थो वणे? बस अॼु मूंसां आद कयो त तव्हां सभु हया वारा बणजंदा। ऐं इमाम तबरानी मौजम औसत में रिवायत आंदी आहे, इमाम हाकिम भी इहा रिवायत आंदी आहे, हज़रत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रिवायत आहे, अल हया वल ईमान कुरना जमिया। साईं फरमाए त हया ऐं ईमान ये ॿई गॾु रहंदा आहिनि। तवज्जो मुड़िया जी, हया ही जुदा है, ही जुदा है ईमान, पर साईं फरमाए त अल्लाह इन्हनि ॿिन्ही खे गॾु करे छॾियो आहे। हिकिड़ी दिल में ये ॿई गॾु रहंदा आहिनि। ऐं साईं फरमाए इज़ा रुफ़िया अहदुहुमा रुफ़िया अल आख़र, जेकॾहिं हिकिड़ो खॼी वञे निकिरी वञे त ॿियो पाण ई निकिरी वञे। जे दिल में ईमान हूंदो त उन सां गॾु हया हूंदो, जे हया हूंदो त उन सां गॾु ॻाल्हायो। जेकॾहिं हया निकिरी वञे कंहिंजी दिल मंझां त समझो ईमान निकिरी वियो। जे कंहिंजे दिल मां ईमान निकिरी वञे त पोइ उनजे दिल में हया बि कोन रहंदो। वडेरा साहब, ऑफिसर साहब, गरीबन ते हया नथो पवई, मिसकीनन ते हया नथो पवई, तुंहिंजो ॾोह बि न आहे, छो त मदीने वारे साईं ॿुधायो आहे त हिन जे अंदर में ईमान कोन्हे तॾहिं हुन में हया कोन्हे। जंहिंजे अंदर में ईमान आहे हुन जे अंदर में हया आहे, जंहिंजे अंदर में हया आहे हुन जे अंदर में ईमान आहे। ऐं ॿी रिवायत जा लफ़्ज़ आहिनि त वला ईमान लिमन ला हया लहू, जंहिंजे अंदर में हया न आहे उन वटि को ईमान नाले सां शइ आहे। जंहिंमें हया कोन्हे उन में ईमान नाले वारी का शइ उन में आहे ई कान। जे ईमान हुजे सां त उन में हया ज़रूर हुजे। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। इमाम इब्न माजह रिवायत आंदी हजरत अब्दुल्ला बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा तो रिवायत करे इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल इज़ा अराद अन युहलिक अब्दन नज़अ मिन्हुल हया। मां तर्जुमो पोइ कंदुसि, पहिरीं मूंखे ध्यानु कयो, तवज्जो मूंखे कयो। साईं फरमाए त जॾहिं अल्लाह के माण्हू के बर्बाद करण चाहींदो आहे, के माण्हू के तबाह करण चाहींदो आहे, उन जे अंदर मां हया निकिरी वेंदो आहे। दिल मां अंदर मां हया जो निकिरण इहो तबाही जी शुरूआत आहे, बर्बादी जो आगाज़। इन का वॾी ऐं वधीक ॿी का बर्बादी थी नथी सघे। बस हया निकितो, बर्बादी शुरू थी। ऐं हया अंदर में अची वियो, कामयाबी ऐं कामरानी शुरू थी। जिंदगी में तव्हांखे हज़ार सूरतूं हया जूं मिलंदियूं। मूं चंद तव्हांजे साम्हूं जीअं बस जो मिसाल ॾिनो, बीठल खे कुराड़े के विहारियो, कंहिंजो ॿार खणो, कंहिंखे रस्तो ॾेखारियो, कंहिं भुलियल खे वाट ॾेखारियो, इहे सभु हया जूं कुझु सूरतूं मूं तव्हांखे ॿुधायूं। पर अहिड़ियूं खोड़ बल्कि हज़ार सूरतूं तव्हांजे ज़िंदगी में ईंदियूं। बस हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, तव्हांखे हयादार बणिजी रहणो। छा इहा ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे? जी, जेकॾहिं तव्हां में हया न हुजे त पोइ हिते तव्हांखे अचण जी ज़रूरत बि कान्हे। पोइ हिते अचण में फ़ाइदो कहिड़ो? पुट भाड़ा किराया भरे अची तूं जॾहिं तो में हया न हुजे, मुंहिंजी ॻाल्हि न मञी, मुंहिंजे नबी जो पैगाम, मुंहिंजे नबी जो फरमान न मञी, त पोइ हिते अचण जो फ़ाइदो कहिड़ो? दरगाहूं खोड़ खुलियूं पियूं आहिनि, पुठी ठपे चवंदी हल जन्नत जो हक़दार आहे। पंहिंजो नंढड़ी प्लेट में खणी आयुसि पंहिंजो बोड़, बूटियूं ॿ टे खाई वियो हलियो। बाबा अञा कुझु खणी आ बोड़, वरी बि खणी आयो, वरी खाई वियो, वरी टी प्लेट खणी। ठीकु न, को वॾो को थां घर में अथई या न? पाट हुजे सॼी बूटियुनि जी भरे खणी आयो, पाट बूटियुनि जी भरे खणी आयो, उथी बीठो, उथी चई बाबा जन्नती ॾिसणो अथव, हिन खे ॾिसी वठो, हे अथव जन्नत। अहिड़ा खोड़ तव्हांखे मिलंदा जेके पाट बूटियुनि जे ते तव्हांखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾेई छॾींदा। पुट असां वटि अहिड़ी ख़ुशख़बरी कोन्हे। असां वटि आहे मदीने वारे साईं जे दीन ऐं सुन्नत जी अल्लाह। अगर तूं मुझे मुस्तफा जो चयो नथो मञी, मुझे महबूब मदीने वारे जो चयो नथो मञी, अजबा तुंहिंजो पुट तुंहिंजो चयो न मञे, बर्दाश्त कोन कंदे, ज़ाल चयो न मञे, बर्दाश्त कोन कंदे, ऐं तूं पंहिंजे नबी जो चयो नथो मञे, पंहिंजे मुर्शिद जो चयो नथो मञे। पोइ तूं कहिड़ो मुरीद आहीं? तूं कहिड़ो उम्मती आहीं? कहिड़ो तुंहिंजो आशिक़े रसूल सॾाइण जी दावा कीअं ठहे थी? अद कयो इंशाअल्लाह ताला जेका जिंदगी बाक़ी बची आहे, हयाती ते भरवसो त आहे कोन न, जिंदगी ते भरवसो त आहे कोन, तंहिंजे करे जेका बाक़ी जिंदगी बची आहे उहा हया वारी जिंदगी गुज़ारजे, हया वारे रस्ते ते हल, हया वारी वाट वठ। अल्लाह करीम मूंखे बि तव्हां असां सभिनी खे हया वारो रस्तो नसीब कंदो, हया वारी जिंदगी नसीब कंदो।
तव्हां पंहिंजे ज़ाल ते हया कयो। ग़रीब तव्हांजे निकाह में पर्दे सियाणी आई आहे जी, तव्हांजे निकाह में आई आहे, हुन सां एतिरो ज़ुल्म ठहे नथो पुट। पंहिंजे बच्चनि ते हया कयो, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि ते हया कयो, नंढा नंढी उमिरि वारा उन्हनि ते हया कयो, वॾनि जो हया कयो। असां उहो दौर बि ॾिठो जो वॾा वेठा हूंदा त नंढा ॻाल्हाईंदा बि कोन, वॾड़ा वेठा हूंदा न चुंडाड़ियुनि वारा त नौजवान मथो उघाड़ो करे न ईंदा। इहो दौर मूं ॾिठो, इहो हया हुयो। ऐं असांजे सिंध जी सकाफ़त अल्हम्दुलिल्लाह हया वारी सकाफ़त, पर्दो सतुर न्याणियूं। असांजे सिंध में चवंदा त हिकु न्याणी 7 क़ुरान बराबरि। हालांकि इहो कोई शरई क़ाइदो न आहे, पर सिंध जी सकाफ़त में न्याणी खे एॾो मान मर्तबो इज़त ॾींदा। न्याणी तॾहिं ते अची वई, बस ॻाल्हि बंदि थी। अॼु न्याणियुनि जो हया न आहे, न्याणियुनि जो ख़्याल न आहे, बच्चनि जो ख़्याल न आहे। मिठा इहा असांजे सिंध जी सकाफ़त बि आहे, असांजी क़दीम तहज़ीब बि आहे, असांजे दीन जी तालीम बि आहे, असांजे नबी जी तरग़ीब बि इहा आहे त हयादार बणिजी वञो। छा तव्हां इन ॻाल्हि ते अमल जे लाइ तयार आहियो? अल्लाह करीम असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो। ही किताब आहे हम जिन्स परस्ती। इहो किताब वठो ऐं इहो पढ़ो, ॿियनि ताईं पहुचायो। ॿियो किताब आहे दिले गुदास, ताज़ो छपजी आयो आहे। हिन में ज़िंदगी गुज़ारण जा तव्हांखे अॼु मूं हिकिड़ो गुर सेखारियो न हया वारो, पर हिन में 100 गुर लिखियल आहिनि। पढ़ंदो इंशाअल्लाह ताला तव्हांजी ज़िंदगी संवारजी वेंदी। अल्लाह करीम शाह असां सभिनी खे अमल करण जी